साईं सदाई करे मथे सिंध सुकार, दोस्त तू दिलदार आलम सब आबाद करे। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों, मिलने के नहीं नायाब हम, मिलने के नहीं नायाब हम। जिंदा है भुट्टो जिंदा है, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों, मिलने के नहीं नायाब हम, मिलने के नहीं नायाब हम। इस्लामी दुनिया जी पहिरीं चूंडियल औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी 70हीं सालगिरह मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी पारां सिंध जे ज़िले हेडक्वार्टर में सालगिरह तक़रीबूं। कराची लियारी जे क्रिकेट ग्राउंड में कोठायल तकरीब में बिलावल भुट्टो ज़रदारी सालगिरह जो केक काटियो। हैदराबाद, सखर, मीरपुर खास, नवाबशाह, लाड़काने में सालगिरह तकरीबूं। घोटकी, बदीन, उमरकोट, ठठो, नौशरो फिरोज, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में केक काटिया विया। इस्लामाबाद में तकरीब दौरान आसिफा भुट्टो ज़रदारी सालगिरह जो केक काटियो। शहीद राणी के शानदार लफ़्ज़नि में भेटा पेश। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे पीपल्स पार्टी शहीद राणी जे फ़लसफ़े ते साबित क़दमी सां अमल करे रही आहे। शहीद राणी जी सियासत जो मक़सद मुल्क मां जहालत जी ऊंधा जो ख़ात्मो करणु हो। असां शहीद राणी जे ख्वाबनि जी ताबीर कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो काल बि ऊंधाइनि में फाथल क़ौम लाइ रोशनी जो किरणो हुई ऐं अॼु बि ॾुखियुनि हालतुनि में संदसि सोच ऐं फ़लसफ़ो मुल्क लाइ रोशनी जो मीनार आहे। असां इन फ़लसफ़े ते सख़्ती सां कारबंद रहंदासीं। सिंध असेंबली में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह के मौके ते खेसि भेटा पेश करण वारो ठहरा यक राय मंज़ूर। अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह चयो आहे त बेनज़ीर भुट्टो ज़िया ऐं मुशर्रफ जी आमरीत में तारीख़ी जदोजहद करे तारीख़ में पाण खे हमेशह लाइ अमर करे वई। ज़िया जे दौर में जदोजहद करणु सवलो कम न हो, पर पीपल्स पार्टी क़यादत तोड़े कारकुननि सीना सपर्ती आमिर सां मुहारो अटकायो। पीपी जे जियालनि जमहूरियत जी जदोजहद लाइ सीननि ते गोलियूं खाधियूं। उन वक़्त जो नारो जीए भुट्टो हुयो ऐं उहो ई नारो सदिन ताईं गूंजंदो रहंदो। इजलास बैदि वॾे वज़ीर मुराद अली शाह, स्पीकर आगा सिराज दुरानी, सिंध काबीना जे मेंबरनि तोड़े MPAs गॾिजी शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जो केक पिणु काटियो। असांजी सियासत शख्सियतुनि ख़िलाफ़ न हुजणु घुरिजे। सियासत सां नफ़रत ऐं विरासत खे ख़तमु करणो पवंदो। कुझु माण्हू नौजवाननि खे गुमराह करे तशदुद ते भड़काए रहिया आहिनि। मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं ख़राब माशी सूरतहाल वॾा चैलेंजिस आहिनि। माशी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में ख़ानगी यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन खे ख़िताब। चयाईं नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। नौजवान मेरिट ऐं शफ़ाफ़ियत ते यकीन रखनि। हुकूमत पारां अमरीका के IMF की बहाली लाइ किरदार की दरख्वास्त। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जी पाकिस्तान में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम सां मुलाक़ात। IMF के कर्ज़ प्रोग्राम बाबति ख़्यालनि जी ॾेवट। ज़रियनि मूजिब नाणे वारे वज़ीर अमरीकी सफ़ीर के IMF के कर्ज़ बहाली प्रोग्राम ते किरदार अदा करण जी दरख्वास्त कई।
इक़्तिसादी राब्ता कमेटी कराची जी बिजली वापेदारनि ते ₹1.52 सरचार्ज लगाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार जी सदारत हेठि इजलास बिजली वापेदारनि खां 12 महीननि में सरचार्ज जी मद में ओगाड़ी कई वेंदी। पधिराई मूजिब ACC पारां सरकारी बिजली घरनि खे 20 अरब रुपयनि जी मंज़ूरी। आज़ाद कश्मीर जे रहतुनि जी मद में 56 अरब रुपया जारी करण जी पिण मंज़ूरी ॾिनी वई। सदर आरिफ अलवी सुप्रीम कोर्ट के जस्टिस कादी फायद ईसा जी चीफ जस्टिस तौर मुकर्ररी जी मंजूरी ॾेई छॾी। जस्टिस कादी फायद ईसा जी चीफ जस्टिस तौर मुकर्ररी 17 सितंबर 2023 खां लागू हूंदी। सदर आर्टिकल 175 ए तहत चीफ जस्टिस की मुकर्ररी कई। चीफ जस्टिस जस्टिस उमरता बंदयाल आइन के आर्टिकल 179 तहत 16 सितंबर 2023 ते रिटायर थींदो। कानून वारी वज़ारत पारां जस्टिस कादी फायद ईसा जी मुकर्ररी जो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो। फौजी अदालतुनि में सिविलियन केस हलाइण ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 9 रुकनी लार्जर बेंच क़ाइम। बेंच सुभाणे दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कंदी। जस्टिस कादी फायद ईसा, जस्टिस सरदार तारिक, जस्टिस एजाजुल एहसन, जस्टिस मुनीब अख्तर ऐं ॿिया बेंच में शामिल। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी चीनी मनसब सां मुलाक़ात। ॿ तरफ़नि लाॻापनि ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जो चवणु आहे त पाकिस्तान चीन सां दोस्ती खे अहमियत ॾिए थो। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी 18 खां 22 जून ताईं चीन जे दौरे ते आहे। आई सिंध असेंबली ईंदड़ माली साल 2023-2024 जी 280 अरब खां वधीक रुपयनि जी बजट मंज़ूर करे वरिती। 42 अरब रुपयनि जो खसारो ज़ाहिर। हरदर माली साल 23-2022 जी 312 अरब 84 करोड़नि जी ज़िमनी बजट की पिण मंज़ूरी। सिंध असेंबली सेक्रेटरीट नाणे रिथाबंदी ऐं तरक्की वारनि खातनि जे मुलाज़मनि खे 3 महीननि जूं पघारूं ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे सख़्त एहतजाज ऐं सिंध हुकूमत जी कोशिशुनि खां पोइ वफ़ाक़ी सरकार पारां सिंध सूबे जी बजट वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वफ़ाक़ी सरकार ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ 25 अरब रुपया, केफोर रिथा लाइ 6 अरब रुपया, ॿोॾि दौरान तबाह थियल स्कूलनि जी अॾावत लाइ 2 अरब रुपया ॾियण ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ वफ़ाक़ी सरकार 25 अरब ऐं सिंध हुकूमत 5 अरब रुपया ॾींदी।